नाज़रीन ज़िले शिकारपुर जे टाउन मदीजी मां के इंतिहाई दुख भरी ख़बर ॾींदा हलूं त मदीजी में इंतिहाई दुखदायक वाक़ियो पेश आयो आहे। ईद उल फितर जे मौक़े ते एक मासूम नींगर के मासूम नींगर गोलियुनि जो खाज बणिजी वियो आहे। वारसनि जो चवण जो आहे त नींगर घर में मानी खाई रहियो हुयो। हिकिड़ो नींगर जेको आहे ॿियो हुनजो दोस्त संगती हुनखे ॿाहिरि सॾु करे वियो। उन खां पोइ 5 मिंटनि खां पोइ इतला मिलियो त छोकिरे खे कोई गोली हणी वियो आहे। इंतिहाई अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर पिया ॾियूं त मदीजी शहर जे अधु मकानी महले वासी 13 साला मासूम नींगर बिलावल पुट अब्दुल कादिर जतोई खे जतोई जेको आहे गोलियूं लॻण सबबु फोत थी वियो आहे। नींगर के जीअं गोली लगी तो ज़ख़्मी हालत में वारसन के इतला मिलियो। वारस नींगर के मदीजी अस्पताल खणी आया तो नींगर अस्पताल नींदे रस्ते में दम दणी हवाले कियो। इन हवाले सां अचो तो ॾिसूं त नींगर जा वारस छा था चवनि। ईद उल फितर जो ॾींहुं आहे, ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। इन ॾींहं ते मासूम नींगर जे घर में मातम जी कैफ़ियत बची मामन खां पियो खाए मानी गॾी हिन खे रशीद मंगणार जो पुटु माट ऐं ज़ोर सां उथारे वठी वई। अच्छा असां त इहा ख़बर ॿुधी जॾहिं गोली लॻी अथसि असां त भॻायासीं। घिटीअ में गोली लगी था? जी साईं। अच्छा को अॻ में कंहिं सां आहे छा कोई हिसाब किताब का दुश्मन? अच्छा पिणसी जी छा आहे असांजी कंहिं सां दुश्मनी ज़रिए जी बि कान्हे का। अच्छा उहो जेको हिनखे वठी वियो उहो हिन जो छा थिए? उहो दोस्त उहो घर अंदरि ईंदो वेंदो आहे हिकु जेतिरा नंढा छोकिरो ने थोरो आयो मानी खाधी रहे असां घर बि ॿार वञो मामा में छॾे था वञूं पोइ बि ॿुध सुध भाऊ बाड़े में ज़रूरु पुछा कयूं न ॿुधी इहा ई ख़बर ॿुधी गोली लॻी आहे। हाणे जॾहिं वञूं त पोइ वरी का जांच चलाऊं। नंढड़े जो नालो छा अथव? बिलावल। बिलावल नालो। बिलावल। वेठा किथे आहियो? मदीजी। इंतिहाई अफ़सोस जो की ॻाल्हि आहे। हीअ नंढड़ो ईद जो ॾींहुं आहे। मासूम बालक क़तल थियो आहे जंहिंखे जेको आहे खट ते खयूं था वञनि। लाश अस्पताल मदीजी मां एम्बुलेंस जेको आहे उन्हनि खे नथी ॾिनी वञे। इहा गवर्नमेंट अस्पताल मदीजी इन जो हाल ऐं हशर अव्हांखे मां ॿुधायां थो पियो त हिन वक़्त ताईं बि मदीजी अस्पताल में कंहिं क़िस्म जी का तब्दीली न आई आहे। हीअ ईद जो ॾींहुं आहे, ईद उल फितर जो ॾींहुं। हिन वक़्तु ईद नमाज़ूं पढ़ी आया आहियूं। मासूम खे अलाए कंहिं गोलीअ जा उहो क़तल थियो आहे ऐं हीअ अस्पताल मां खट ते लाश खयूं वञनि था। एम्बुलेंस जी का सहूलियत कोन्हे।